मलीर में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे नामज़द कयल उम्मीदवारनि पारां इलेक्शन मुहिम तेज़ कई वई आहे। उन सिलसिले में काल NA 229 जे उम्मीदवार कादिर कलमती, PS 86 जे उम्मीदवार याकूब कासखेली, PS 85 जे उम्मीदवार पीर हफीज़ुल्ला सरहंदी ऐं ॿियनि जी अॻवानी में ॼाम कंडी खां शाह लतीफ़ ताईं सवे माण्हुनि समेत अवामी सुजागी रैली कढी वई, जेका साले मोहम्मद कोही, अब्दुल्ला परवर, यूसुफ आलफानी ॻोठ दाऊद छोरो खां थींदे शाह लतीफ़ टाउन पहुती, जिते मौजूद माण्हुनि गुलनि जी वर्खा करे संदन भरपूर आजियां कई। रैली में शरीक माण्हू वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जा उभरारींदड़ नारा हणंदा रहिया। इन दौरान शाह लतीफ़ टाउन में PS 86 जे इलेक्शन ऑफिस जो बाज़ाब्ता इफ्तिताह कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुस्लिम लीग नून मलीर में करप्ट माफ़ियाज़ ख़िलाफ़ मैदान अमल में रही मुक़ाबिलो करे रही आहे। उन्हनि चयो त मियां साहब शहरी ऐं बहिराड़ियुनि जो फ़र्क़ु ख़तमु करे छॾियो आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते मलीर मुस्लिम लीग जो क़िलो बणिजी वेंदो। उन मौक़े ते मुस्लिम अॻवान शाहिद आराई ऐं ॿियनि ख़िताब कयो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।